ही बैत सूर्यमन कल्याण जे दास्तान 8 जो जेको मां पढ़ां थो, इन जो बि मक़सदु बेसिकली रिश्तनि ऐं दोस्तनि सां जेका रविश आहे उहा कीअं हुजणु घुरिजे उन जे बारे में आहे। ऐं लतीफ़ साईं चए थो त तूं पाण फ़तवा न ॾे, अंदरि ई अंदरि में पंहिंजो पाण फ़ैसिलो करे अदब ऐं निमाणाईअ सां पेश अचु त तुंहिंजी जेका ख़ामोशी आहे उहा ख़ुदि ॻाल्हाईंदी। त ही बैत बि माण्हूअ खे पंहिंजे नफ़्स खे रोकण जी नसीहत ॾिए थो। मां बैत पढ़ां थो। अण चवंदनि मचो, चवंदनि चयो विसार। अण चवंदनि मचो, चवंदनि चयो विसार। अठई पहर अदब सी, पर इहा ई पार। पायो मुंहुं मोननि में, गुरबत साण गुज़ार। मुफ्ती मंझि विहार, त काज़ी कायारो न थी। त हिकिड़ो ॿियो बैत आहे। वेठे जिनी वटि, माण्हू वेंदो रहंदो आहे न माण्हुनि वटि मिलण जे लाइ। वेठे जिनी वटि ॾुखंदो दूरि थिए। जेको जंहिं वटि वेठो हूंदो, विहण वक़्तु जेकॾहिं ॾुख वारी सूरताल में हूंदो त उहो हुन वटि वेठो कोन हूंदो, उहो दूरि हूंदो, उहो परे हूंदो। वेठे जिनी वटि ॾुखंदो दूरि थिए, तन तिनी से कट, ओॾा अॾे पखड़ा। त ही बैत मूं दास्तान 8 जा पेश कया।